ॿिए पासे वांके आगाह कंदासीं। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी हैदराबाद जे चांडिया ॻोठ पहुची वई आहे। पीपी अॻवाणनि ऐं जियालनि पारां इस्तक़बाल कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी हैदराबाद जे चांडिया ॻोठ पहुची वई आहे। पीपी अॻवाणनि ऐं जियालनि पारां इस्तक़बाल कयो वियो आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी रैली जी सूरत में चांडिया ॻोठ पहुती आहे। जियालनि नारेबाज़ी कई आहे। हैदराबाद जो अवाम पीपी उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब बणाए। आसिफ़ा भुट्टो पारां इहो वोटरनि खे अपील कई वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी हैदराबाद जे चांडिया ॻोठ पहुची वई आहे। पीपी अॻवाणनि ऐं जियालनि पारां इस्तक़बाल कयो वियो आहे। नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी हैदराबाद जे चांडिया ॻोठ पहुती आहे, जिते पीपी अॻवाणनि ऐं जियालनि पारां संदसि आजियां कई वई आहे।